कश्मीर मां खे ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर लॻ 17 RD वटि ख़ौफ़नाक हादसो पेश आयो है। कार ऐं मोटरसाइकिल विच में ख़ौफ़नाक टक्कर जे नतीजे में 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। मोटरसाइकिलनि वारा 6 नौजवान, कार सवार वारा 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शौकत पुट जागण मज़ारी, शाह बेग पुट गुलबार मज़ारी, ज़वार पुट झंड वॾो खोखर, सज्जाद पुट गुलाम फरीद खोखर, मोहम्मद अली राजू पुट बरकत अली खोखर सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे गणती जोगी हालत में रहमियार खान रेफर कयो वियो है। होॾां कार सवार 2 ज़ख़्मियुनि जी सुञाणप अब्दुल हमीद पुट मोहम्मद हुसैन ऐं गुलाम शबीर पुट मोहम्मद याकूब चाचड़ तौर थी है। सभिनी ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। वाक़ियो तेज़ रफ़्तारी ऐं ओवर ट्रेकिंग जे सबबि पेश आयो है। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो है। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।